मुफ्ती साहब, औरतुनि जो ॿाहिरि लाइटूं ॾिसण लाइ निकिरण जो छा हुकुम आहे? इहो तमामु अहम सुवाल तव्हां कयो आहे। असां ॾिसंदा आहियूं त कुझु मस्जिदूं माशाल्लाह तमामु घणियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी लाइटिंग थींदी आहे, चरागा थींदो आहे उनजो। अहिड़े तरीक़े ते कई आशिकाने रसूल पंहिंजे गली मुहल्ले खे सजाईंदा आहिनि, चरागा कंदा आहिनि, जेके हिकिड़ियूं मिर्च वारियूं लाइटियूं ईंदियूं आहिनि, मिर्चूं हणंदा आहिनि ऐं उन में नबी करीम अलैहिस्सलाम सां मुहबत जो इज़हार हूंदो आहे। त ईद मिलादुन नबी आहे, मुसलमान इन खे बहितरीन नमूने सुठे तरीक़े सां मल्हाइनि। इन लाइटिंग करण में, चरागा करण में त को मसइलो न आहे, बल्कि इहो नबी करीम अलैहिस्सलाम जी ताज़ीम, पाण जी मुहबत जो इज़हार आहे। पर औरतुनि जो इन खे ॾिसण लाइ निकिरणु, ऐं असां मुशाहदो कंदा आहियूं त औरतुनि जो हिकिड़ो वॾो तादाद आहे जेको पर्दो नाहिनि कंदियूं, बेपर्दा थी निकिरंदियूं आहिनि, लिबास उन्हनि जो शरीयत जे मुताबिक़ नाहे हूंदो। अहिड़े तरीक़े ते औरतुनि जो निकिरणु अगरचे ईद मिलादुन नबी जी लाइटिंग ॾिसण लाइ हुजे, हरगिज़ जाइज़ न आहे। यानी शरीयत जे हिकिड़े कम जे लाइ, शरीयत जंहिं कम खां मना कयो आहे उन जी भञकणी जी इजाज़त न आहे। हाणे औरतुनि जे पर्दे जो तमामु घणो हुकुम शरीयत में बयानु कयो वियो आहे। क़ुरान पाक में एतिरे ताईं फरमायो वियो जो औरतूं पंहिंजूं नज़रूं हेठि करे रखनि, पंहिंजो हार सिंगार मर्दनि ते ज़ाहिर न कनि। हीअ त सरेआम बेपर्दगी थी रही हूंदी आहे। इहा कहिड़े तरीक़े सां जाइज़ थी सघे थी? इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह को अहिड़े अंदाज़ जो सुवाल थियो औरत जे ॿाहिरि बेपर्दा निकिरण जे हवाले सां, पाण फरमायो त बाक़ी बदन त पंहिंजी जाइ ते, अगरि कंहिं औरत जो जिस्म जो हिसो जेको वार जे बराबरि बि ज़ाहिर हुजे त औरत जो उन हालत में ॿाहिरि निकिरणु जाइज़ न आहे, न कंहिं पोढ़े जे साम्हूं, न कंहिं माण्हू जे साम्हूं, न कंहिं आलिम जे साम्हूं, न कंहिं आम माण्हू जे साम्हूं। त जॾहिं आलिम पोढ़ो यानी दीनी शख़्सियत जे साम्हूं औरत खे अचण जी इजाज़त न आहे, त पोइ चरागा लाइटिंग थियल आहे उन खे ॾिसण लाइ अचण जी इजाज़त हुजे। औरतुनि लाइ इहो न आहे। औरतुनि जो जेको हक़ आहे उहो चार दीवारी में, घर जी चार दीवारी में रहनि, शरीयत जी क़ुयूदात जो ख़्यालु रखनि। ख़ासि चरागा खे ॾिसण लाइ अहिड़े नाजाइज़ कमनि जे अंदाज़ में नाजाइज़ तरीक़ा इख्तियार करे हरगिज़ इन जी इजाज़त न आहे। अगरि उन्हनि खे लाइटिंग ॾिसणी आहे, चरागा करिणो आहे, त उहे पंहिंजे घर में, पंहिंजे घर जी चार दीवारी चौधारी रही करे बि करे थियूं सघनि। जंहिं कमरे में रहंदियूं आहिनि उन खे पंहिंजे हस्बे तौफ़ीक़ सजाइनि, उते ईद मिलादुन नबी जूं झंडियूं हणनि, जेको आहे लाइटिंग कनि, पंहिंजे घर खे सुहारनि, पंहिंजे घर जो जेको आहे उन खे मुख़्तलिफ़ सीनरियुनि सां गॾु नबी करीम अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक सां, नबी करीम अलैहिस्सलाम जे नाल मुबारक जी तस्वीरुनि सां सींगारनि। ॿाहिरि वञण जी इन जे लाइ इजाज़त न आहे। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स, फॉलो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो।